हलदा हलो मोगे सेठ के बोर न करो। वारो क्यों वजन घटायो हल्को क्यों हाथ। मोगे सेठ के कई परवाह पैसे जी। हलदा हलो वारो क्यों है। उड़ी इहो निभागो छा तो करे पैसा उड़ाए तो निभागे वडेड़ा पैसा काढू आया छांस तो वनी। अरे ओ गरीब ई कचरो मेले तो हे दिया एक कचरो ना है, हजार जा नोट नोट मुझे लाए ही कचरो आ। अरे पैसा छो तो सटी चरिया। गरीब जी सोच हमेशा हल्की रही आ तदे तो पाकिस्तान जे मुल्क तरक्की ना कई आ ना। हाई तो वडेड़ा पैसा आइन जा हाँ काढू आंदा तवे एड़ा पैसा वडी गाल आ यार। असा एक रुपए लाए हाजिर तो बताऊं तू ये पैसा ये लगाड़ारी काढ उड़ाइंदो वने तो गंजा। मां दुबई खां थी मोटियो आ। हाँ यार दुबई यारा शेख वडा कंजूस हुंदा आहिनि कंहिंखे रुपयो ई न ॾियनि। सची ॻाल्हि ॿुधाए पैसा काढू आंदा ई। ॻाल्हि ॿुधायई हा मां वट पैसा ठाहिण वारी मशीन आ। मशीन हाँ काढू आंदो यार या कीमती मशीन पैसा ठाहिण वारी मां वट आहे न। तोखे पैसा कमाइणा आहिनि त तू भी मशीन खरीद कर वठंदे मशीन। छाई हाँ यार वारो कर ॾिस महिरबानी करे उहा मशीन मांखे ॾे जेतिरा रक़म चवंदे मां पैसा ॾींदोमांइ बस मांखे मशीन ख़रीद करणी आहे उहा। ओ भाऊ मशीन पर अथी महंगी यार एतिरी कीमती मशीन महांगी हूंदी न जेको करोड़नि रुपया तू ईअं उॾाईंदो वञे तो घणे जी आहे मशीन ॿुधा। मशीन छा मां वटि खोड़ सारियूं मशीनूं आहिनि। हिकु मशीन मां 10 लाख में ॾियां थो वठंदे। 10 लाख बस हाँ पर मशीन कम तो कंदी न एड़ी मशीन ॾींदे जेड़ा तोड़ पैसा नेड़ा पैसा ठाहींदी। बिल्कुल कम कंदी नवा नोट ॾींदी। छाई बस वारो कर ॾिस यार महिरबानी कर उहा मशीन मांखे ॾे। पैसनि जो बंदोबस्त कर अच मूंसां। यार पैसनि को बेफिक्र थी हाल तू मांखे बस मशीन दिखा। हलो साईं हलो अरे बियो निभाना हेडी हवा लगी पे है गंजा केडी गर्मी आ जा पैसा तो हवा झलेस तो। हाँ मूंखे गर्मी आ मुंहिंजी टिकट खे गर्मी हुई मां ठोड़ कराए छॾी हाणे मुंहिंजे हथनि खे गर्मी लगी आ। एडी हवा लती पे के गर्मी आ केर अरे पैसे जी गर्मी आ पैसे जी वडो पैसो था त हिन वट हाँ फैक्ट्री जो मालिक आ छा फैक्ट्री जा के लगा भिखारी लगदो अरे तू भी शक्ल को बकरार लगदो तुझे घर में ले लिया है वो है कले दा गाला किस्मत दी गाल आ ना पोछाए वानी गालन के छड बहस ना कर हिनी वट पैसा ठाणा री मशीन आ मशीन हिन वट बाकी छा। हाँ जाई तो न पे हाँ मूं वटि मशीन आ पैसनि ठाहिण वारी। तोखे अमीर थियणो आ त तूं वठदे मशीन। माके ये दे अमीर हां बस बियो छा तो खोड़ इन ना खोड़ त आहिनि मशीन वठदे त निभागा अमीर थींदे। खपई मशीन बी मशीन मांखे दे पियो मशीन देण जी गाल मां सां अरे जड़ी दींदो पे तो के केड़ो सूर थी न यार खबर तो थी ना परे थी चंबा रखाई मशीन मां वठा तो तू वाली काढू अची वे बकरार हल। अरे ओडी तो पे माके दे पे अरे वीडियो न पाण में मां वटि खोड़ सॼियूं मशीन आहिनि हिकिड़ी मशीन न आहे। सही हाँ मूंखे ॾींदे माना मशीन तोखे भी राज़ी कंदुमि तोखे भी अमीर थियणो आहे त पुट तयारी पकड़ ऐं मशीन खरीद कर। वो दे मशीन काथे थी अरे आओ 10 लाख रुपए जी मशीन पैसा आती 10 लाख जी हाँ हल बटे में पास ओडी तो मार मशीन मिलदी पे पैसा नारी भी अठाए वरदा थे होशियार आई यार खणी आयो आ। हाँ तव्हां वेहो हली मां तव्हांजी मशीन खणी अचां। हाणे तोखे खबर आ ये जेकी मशीन मिले थी ना इन में पैसा कढी मां हिकड़ी वडी लैंड क्रूजर वरदो मसलो आ या गाली खाई तो मां रबड़ ता समझो पिया। अरे वही चरन वारी सोच तवे न 100 साल पुरानी मां त जहाज वरदो पांजी जहाज अगे त मां नाले जो जहाज हुंदो न हाने रियल जहाज हुंदो ये शू ये गली मोनी जहाज के तू छड हे जेकी सामो प्लाट दिसदा पे सजी प्लाटिंग चलदी है बंगला ये समझ है जमीन में वठी चली माई बस वठी छा मां खाता ठवाए छडे बस एक दफा मशीन अचे हिये पैसा गणदो मां हिये है तो कुछ ना पान वडा अमीर हो हाने तू परे थी वे माल करोड़पति तू करोड़पति न मां करोड़पति नौकर रख दो घर में अरबापति जंग मथे नथी बीहे अञा अमीर थियो ना है न प्रैक्टिस किया तो ये हो ना छोड़े हाने 10 मिनट खपो पाण अमीर हो या गंजो वयो काले पाण के टोपी त न पावा आयो हिते लगे तो ये बई पागल न पागल खान को भजी आया न ठीक है ना वनी डॉक्टर के इत्तला दिया तो कदे जाल अरे जहाज तू निभागा सेठ थी गंजो हां मानी करिए चाहिए तो
इन जी केड़ी जरूरत है भूख तो कौन लगा ले बाहर खणी है वहां ठीक है मशीन का दिया इनमें खादो पीतो वगैरह ना है मानी भी ना है इनमें मशीन आ मशीन एडी नंढड़ी असा जो वडी मशीन हुंदी अरे तू तो चुप कर मशीन से कम नंढी हो जाए या वडी हो जाए अचे भाऊ तू वट मशीन अचे भाऊ तू वट मशीन इनमें पैसा कमाईंदा वे तवा अरे इनमें किया पैसा ठाना चरिया तू चोंदे या अल्लाह तू चोंदे दे अल्लाह पिनो इनमें वही पिनो अबड़े अल्लाह रे अल्लाह रे अल्लाह रे जी मां कमाल था